जीअं त नाज़रीन इन वक़्तु असीं मौजूदु आहियूं PPA शाह तरफ़ां ये कैंप लगाई वई आहे, मुफ़्त तिबी कैंप जेका सो लगाई वई आहे। नौंदर जे भरिसां सेदू देरो बाईपास ते ये कैंप लगाई वई आहे। हितां PPA शाह जो जेको अमलो आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। साईं ये जेका तव्हां कैंप लगाई आहे PPA शाह तरफ़ां, इहा जेको आहे सो वर्सी हवाले सां लगाई आहे तव्हां, जी जी इहा केतिरे जेको आहे टाइम ताईं तव्हां रखंदो जेको आहे इहा एमरजेंसी कैंप केतिरे टाइम ताईं मौजूदु हूंदी? सुभाणे राति 8 बजे ताईं हूंदी। जी। हिन में मेडिसन प्रोवाइड कयूं था जेके बि अचनि पिया उन जे हवाले सां। तव्हां वटि जेको फर्स्ट एड जे हवाले सां कहिड़ी शइ जो मौजूदु हर शइ जेको आहे फर्स्ट एड मौजूदु आहे उहा। जी। ॿियूं मेडिसिन कहिड़ियूं तव्हां वटि मौजूदु आहिनि? एम्बुलेंस जी सर्विस तव्हां वटि मौजूदु आहे? हाँ, एम्बुलेंस जी सर्विस भी मौजूदु आहे 24 कलाक 24 घंटा। हाँ जी। साईं तव्हां छा चवणु चाहींदो इन बारे में? 27 दिसंबर जे हवाले सां कैंप लॻी आहे जेका इहा? असां वटि तक़रीबन हर साल इहा कैंप लॻंदी आहे। जी। हिते असां ई हूंदा आहियूं। उन खां अलावा हर मेडिसन असां वटि मौजूदु हूंदी आहे, फर्स्ट एड जेका बि आहे। जीअं त नाज़रीन इंचार्ज जेके आहिनि डॉक्टर तारिक सुमरो, उन्हनि खां मालूम कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। 27 दिसंबर जे हवाले सां हीअ जेका कैंप लॻाई वई आहे हिते सेदू दरो में, ऐं इहे कैंप्स जेको आहे सो माना थोरे थोरे मुफ़ासिले ते लॻाई वियूं आहिनि जिते जिते PPA शाह जूं हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि। हिन जो मक़सदु बसि इहो हिकिड़ो ई आहे त जेके मतिलबु 27 दिसंबर जे हवाले सां ॿाहिरियां माण्हू अचनि पिया त उन्हनि ख़ुदा न करे उन सां कोई बि अणदड़ वाक़ियो पेश अचे थो, रोड ट्रैफिक एक्सीडेंट थो थिए या मतिलबु ॿी का अहिड़ी एमरजेंसी, त हितां उन्हनि खे ट्रीट कयो वेंदो। ऐं जेकॾहिं अञा बि जेकॾहिं ॻाल्हि हद खां वधीक थी वञे त PPA शइ जे तरफ़ां जेको आहे एम्बुलेंस सर्विस प्रोवाइड थियल आहे ऐं उन केस खे जेको आहे सो असां जल्दी जेको आहे सो हॉस्पिटल रेफर करे सघूं था। ॿियो साईं तव्हांजो PPA शाह जे तरफ़ां जेको आहे सो लाड़काणे खां वठी नौंदरे ताईं तव्हांजूं तक़रीबन केतिरियूं कैंपूं लॻल आहिनि, तादाद ॿुधाईंदा हुनजो? हिते जेको माहोटन में लॻल आहे, सेदूदर में लॻल आहे, ऐं गिड़ी खुदा बख़्श में ऐं कोट बुटे में जेको आहे हिन ई तक़रीबन एरिया में जेको आहे 4 कैंप्स जेको आहे सो PPA शाह तरफ़ां लॻल आहिनि। ऐं अॻियां वरी जेको आहे सो नईं दरे खां थोरो अॻियां 5 दरे में बि कैंप लॻल आहे। छा इहो 24 कलाक यानी साईं जीअं चओ त सुभाणे राति जो 8 बजे ताईं इहे कैंपूं जेका सो मौजूदु हूंदियूं? हाँ बिल्कुलु बिल्कुलु 24 आवर्स सर्विस हिते आहे। ऐं जेको आहे सो अॼु शाम जो 5 बजे खां सुभाणे राति जो 8 बजे ताईं इहो सिलसिलो ईअं ई रहंदो ऐं असांजो जेको अमलो आहे उहो तक़रीबन माना उहो मौजूदु ई हूंदो। ऐं नाइट शिफ्ट वारा ईंदा त मॉर्निंग शिफ्ट वारा ईंदा ऐं उनखां पोइ वरी इवनिंग शिफ्ट वारा ईंदा। वॾी महिरबानी। जीअं त नाज़रीन तव्हां PPA शाह जे हिन सेंटर ते मौजूदु आहे सेदू देरो बाईपास ते, जितां जे डॉक्टरनि जूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि। डॉक्टरनि जो इहो पिणु चवणु आहे त असांजी हीअ कैंप 24 कलाक जेको आहे सो हिते मौजूदु आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ या फर्स्ट एड या को असां वटि हिते एक्सीडेंट थिए थो उनखे असीं फौरी तिबी जेको आहे सो इमदाद हिते ॾींदासीं। ऐं साईं जन जो इहो पिणु चवणु आहे त जेको आहे सो हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं साईं ॿुधायो त माहोटनि में लॻल आहे, सेदू देरे में, गड़ी खुदा बख़्श बुटो में, कोट बुटो में, तमामु जेके पस गिरदाई जा इलाइक़ा आहिनि उते 24 आवर जेको आहे सो PPA शाह जे तरफ़ां इहे कैंप लॻाई वई आहे। कैमरामैन अली मशहूरी सां गॾु माशूक अली भुटो किरंदा इजाज़त। अल्लाह निगहबान।